लाड़कण का मुमताज़ पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक लाड़कण में हुरमत सेठार वेलफेयर एसोसिएशन हसवा डिवीज़न के सदर करम खान सेठार तरफ़ां पंहिंजे हसवा ऑफिस में एक गजाणी टी पार्टी रखी वई, जंहिं में सेठार बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ शहरनि का हसवा के मेंबरनि ऐं उहिदेदारनि वॾी तादाद में शिरकत कई। गजाणी में शिरकत कंदड़ ग़ुलाम शबीर सेठार, नूर मोहम्मद सेठार, ग़ुलाम अली सेठार, फ़ौजी मुनव्वर अली, वाजिद अली सेठार, जामीन अली गोहर, मोहम्मद नवाज़ ओशाक भूरल, मीरल अली, फ़ारूक अली, नवीद अहमद सेठार, हुबदार अली सेठार, अमीर बख्श लाड़, इमरान दायो, अली रज़ा सेठार, गुल हसन सेठार, रईस गुडो खान, अमानुल्ला सेठार ऐं ॿियनि हसवा लाड़कण डिवीज़न जे सदर करम खान सेठार के सिंध जी सकाफ़त अजरक टोपी ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकबाद पेश कई वई। इन मौक़े ते करम खान सेठार गजाणी खे ख़िताब कंदे चयो त हसवा जे चेयरमैन ग़ुलाम अली सेठार जूं इंसानियत लाइ ख़िदमतूं कंहिं खां बि लिकियल नाहिनि। अहिड़ो जज़्बो हर कंहिं इंसान में नाहे हूंदो। मां निहायती शुक्रगुज़ार आहियां हसवा वेलफेयर एसोसिएशन जे चेयरमैन जो, जंहिं में नाचीज़ ते एतमाद कंदे एॾी वॾी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। ऐं थोराईतो आहियां पूरे हसवा वेलफेयर जो, जेके इंसान जी ख़िदमत करण ऐं सभिनी खे गॾु करण में मुंहिंजो साथ ॾेई रहिया आहिनि। इंशाअल्लाह चेयरमैन ग़ुलाम अली अवां जी उमेदुनि ते पूरो लहण लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। इन मौक़े ते गजाणी में शरीक माण्हुनि तरफ़ां हसवा चेयरमैन ग़ुलाम अली सेठार ऐं संदसि जी टीम खे साराहे वियो ऐं हसवा वेलफेयर एसोसिएशन जी वधीक मज़बूतीअ लाइ दुआ घुरी।